नाज़रीन, मांझन समेत यूसी इलाक़ा जे 3 ॻोठनि में बरसाती पाणी बीठल आहे, जॾहिं त मुसलसल हंदड़ बरसात सबबि रहवासी बेरोज़गार पिण थी विया, जंहिं करे संदनि घरनि में बुख बदहाली वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था सागर सोलंकी जी रिपोर्ट। सावणनि जी बरसातुनि मांझन तिलके में भी तबाही मचाए छॾी आहे। तिलके जो दर्जो रखंदड़ मांझन शहर समेत यूसी जे 3 ॻोठनि में बरसाती पाणी बीठल आहे। बरसाती पाणी रहवासियुनि जे घरनि अंदरि दाख़िल थी रहियो आहे, जॾहिं त यूसी जे ॻोठाणनि जो बरसाती पाणी सबबि ज़मीनी राब्तो पिणु कटियल आहे, जंहिंजे करे रहवासी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बरसाति सबबि यूसी इलाक़ा जे ॻोठनि जा रहवासी बेरोज़गार पिणु थी विया आहिनि ऐं संदनि घरनि अंदरि बुख बदहाली वाक़ा करे रही आहे। रहवासी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पर ज़िले तौरु तिलके इंतज़ामिया ॻोठणनि जी का बि वाहर नाहे कई। 30 ॻोठनि जा रहवासी बेयारो मददगार घरनि अंदरि वेठल आहिनि। रहवासियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त टाउन कमेटी जी 8 लख बजट आहे सफ़ाई जी, पर उहो जेको सो बंदर बांड थी वञे, लिफ़ाफ़नि में जेका आहे सो उहा जेका तक़सीम थी वञे। असांजी अफ़सोस आहे त असां जेको आहे सो पुराणो शहर असांजो तमामु जेको आहे सो सम्झो त तिलके हेडक्वाटर हो, हींअर बि तिलके हेडक्वाटर, पर जेको हालत तव्हां जेको ॾिसो पिया, अलाह साईं उन्हनि खे का हिदायत ॾिए वधीक असांखो करे असांखे पाणी बि कोन थो मिले। बिजलीअ सां हर शइ बिजलीअ सां जेका असां आहे, पर उहा बि बिजली बि कान्हे का, मतिलबु बुरहान ई बुरहान, कॾहिं पाणीअ जो बुरहान, कॾहिं लाइट जो बुरहान, कॾहिं जेको आहे सो अस्पताल जी हालत आहे त को जेको डॉक्टर अचे थो, को कोन थो अचे। असांजा ॿार बच्चा सभु पाणी में न, पंहिंजा असां ॿार बच्चा पाण कढे हितां ॿाहिरि कढे वेही रहियासीं। पाणी जेको आहे घरनि में काहिजी पियो आहे, पाणी जेका आहे हिन परेशान आहियूं सभु। असां बीमारी जे करे नंढा ॿार परेशान, असां परेशान, असां मज़दूर माण्हू कमाइण वारो न, छा हिते मज़दूरी जेका उहा बि बंदि थी वियो, हिन बरसाति में बंदि थी वियो। हाणे असां बुखे वेठा आहियूं, ॿार बच्चा असां जेके आहिनि उहे बुखे वेठा आहिनि। असांजो कंहिं मदद नथो करे, ॿुधे हाणे असां हिते वेठा आहियूं, जे परेशान वेठा आहियूं, न खाइण जो का शइ आहे, न की को अहिड़ो को गसा त असां को निकिरी को इलाज जे लाइ वञूं। असांजा ॿार बच्चा बीमार लॻा पिया आहिनि। सिध हुकूमत खे असांजो इहा ई अपील आहे त असांजो को मदद करे फरीद खान ॻोठ जो। यूसी इलाक़ा जे ॻोठाणनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त संदनि वाहर करे ॻोठनि में बीठल बरसाती पाणी नेकाल कयो वञे। सागर सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ सन।